अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 20 जून 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शहदादपुर मां अगवा ॼाणायल 3 भेनरनि ऐं नीगर जो मुबियाना तौरु मज़हब तब्दील। वीडियो वायरल थियण बाद हिंदू बिरादरी जो कठ। इंतज़ामिया बि हरकत में अची वई, कराची मां बाज़ियाब। 3 भेनरनि मुस्लमान हुजण जो बयान ॾेई छॾियो। निगर पारां अगवा जो बयान। सियासी समाजी अॻवाननि पारां वाक़े जी मज़मत जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। काज़ी अहमद मां संधिया बागड़ी बि अगवा, वारसनि जो एहतिजाज मातम। मोरे में पुलिस जूं इंतकामी कार्रवायूं जारी, वधीक हिकु घर डाहे पट कयो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। शहदादपुर मां अगवा ॼाणायल 3 भेनरनि ऐं संदन सौट निगर जा वीडियो बयान वायरल थियण बाद हिंदू पंचायत पारां कठ घुरायो वियो। हिंदू बिरादरी जे कठ में पुलिस खे 3 भेनरनि ऐं संदन सौट निगर जी बाज़ियाबी जो अल्टीमेटम पिणु ॾिनो वियो हो। निगरी डिशना ऐं संदन सौट निगर हनी कुमार जे मुबियाना मज़हब मटाइण वारी वीडियो वायरल थियण बाद धर्मशाला में कठ थियो। परमानंद ऐं राजेश कुमार जी अॻवानी में थियल कठ में SSP सागड़ ग़ुलाम नबी किरियो पिणु शरीक थियो। जॾहिं त DSP तनवीर शाह मूजिबि पुलिस कार्रवाई कंदे अगवा इल्ज़ाम हेठि आयल कंप्यूटर क्लास ॾींदड़ फरहान ख़ासकेली खे गिरफ़्तार करे कराची मुंतक़िल कयो। जॾहिं त निगरियुनि जी अमड़ कमलाबाई चयो त उस्ताद फरहान ख़ासकेली 3 धीअरनि खे वर्गलाए अगवा करे वियो आहे। निगर हनी कुमार जी अमड़ पाही चयो त फरहान ख़ासकेली पुट खे मज़हब मटाइण लाइ उकसाईंदो रहंदो हो। जॾहिं त ॿिए पासे पुलिस कार्रवाई कंदे शहदादपुर मां मुबियाना तौरु अगवा थियल 3 छोकिरियुनि ऐं संदन निढे भाउ खे शेल्टर हाउस मां हथ करण जी दावा कई। नूरजहां थाणे जी हद में वाक़िअ शेल्टर हाउस मां खेनि हथ कयो वियो। 3 भेनरनि सूधो 4 ॼणनि खे सागड़ पुलिस खणी वई। सागड़ पुलिस राब्तो कयो त छोकिरियुनि जी लोकेशन कटी पहाड़ी वारे इलाइक़े मां अचे पई। नूरजहां पुलिस सागड़ पुलिस सां गॾिजी लोकेशन ते पहुती त छोकिरियूं शेल्टर हाउस में हुयूं। छोकिरियुनि इब्तिदाई बयान में ॿुधायो त हू पाण शेल्टर हाउस पहुतियूं। छोकिरियुनि ॿुधायो त हू 3 साल अॻु मुस्लमान थी चुकियूं आहिनि। हुननि इस्लाम जे बारे में तहक़ीक़ कई ऐं बाद में मुस्लमान थियूं। जॾहिं त पुलिस जो चवणु हो त वधीक जांच कई पई वञे। ॿिए तरफ़ निगर जो बयानु पिणु वायरल थियो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त हथियारनि जे ज़ोर ते असांखे मज़हब मटाइण लाइ चयो वियो। इंसानी हक़नि वारी कमीशन शहदादपुर मां 3 हिंदू नियाणियुनि ऐं 1 निगर जी मुबियाना गुमशुदगी या अगवा वारे मामले जो नोटिस वठंदे SSP सागड़ खे मामले जी जांच करे 23 जून ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अवामी वर्कर्स पार्टी पारां शहदादपुर में मुबियाना मज़हबी तब्दीली जे वाक़े ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर काज़ी अली नवाज़ निज़ामाणी ऐं जनरल सेक्रेटरी असर इमाम पंहिंजे गॾियल बयान में शहदादपुर मां निगरनि जे मुबियाना मज़हबी तब्दीली वारे वाक़े ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त मज़हब फ़र्द जो ज़ाती ऐं रज़ा ते ॿधल फ़ैसिलो आहे, जेको कंहिं बि जबर दबाव या नफ़े नुक़सान जी ख़्वाहिश खां पाक हुजणु घुरिजे। पार्टी अॻवान जो चवणु हो त मंज़र आम ते आयल वीडियोज़ ऐं रिपोर्टनि मां ज़ाहिर थिए थो त कुझ खे संदन ख़ानदाननि खां धार करे संदन बयानिया वीडियोज़ ज़रिए रिकॉर्ड करायूं वियूं आहिनि। जॾहिं त हिन अमल जी क़ानूनी हैसियत या का बि दस्तावेज़ी साबिती अञा ताईं साम्हूं नाहे आई, जंहिं करे शफ़ाफ़ियत ते सुवाल उथनि था।
जिन ॿारनि जा नाला साम्हूं आया आहिनि तिन में दिया जी उमिरि 22 साल, जिया 19 साल, दिशा 15 साल ऐं हनी कुमार 13 साल जो ॿुधायो वञे थो। जिन मां ख़ासि तौरु दिशा ऐं हनी कुमार जूं उमिरियूं अहिड़ियूं आहिनि जिते सन क़ानूनी ऐं ज़हनी बलोगत ते सुवाल पैदा थियनि था। अहिड़े नाज़ुक मरहले ते कंहिं बि शख़्सी फ़ैसिले ख़ासि करे मज़हब जी तब्दीली खे संजीदगी ऐं क़ानूनी मयारनि सां परखणु लाज़मी आहे। पार्टी अॻुवाणनि ख़बरदार कयो त जेकॾहिं वाक़ई में को जबर, लालच या क़ानून जी भञकड़ी शामिल आहे त उहो न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी आहे पर पाकिस्तान में रहंदड़ अक़लियतुनि जी अहसास तहफ़ुज़ खे मुतासिर करे सघे थो, जंहिंजा मनफ़ी असर आलमी सतह ते मुल्क जी साख ते पइजी सघनि था। अवामी वर्कर्स पार्टी मुतालबो करे थी त हुकूमत ऐं इंसानी हक़नि जा लाॻापियल इदारा फ़ौरी तौर ते आज़ाद, ग़ैर जानबदार ऐं शफ़ाफ़ जांच कराइनि। मुबैना तौरु मुतासिर थियल ॿारड़नि खे तहफ़ुज़ ऐं नफ़सियाती मदद मुहैया कई वञे। जेकॾहिं कंहिं बि क़ानून जी भञकड़ी कई वई आहे त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। कंहिं बि मज़हबी फ़ैसिले लाइ ज़रूरी आहे त उनमें ज़ाती रज़ा, उमिरि जी पुख़्तगी, क़ानूनी तरीक़ेकार ऐं इख़लाक़ी मयारनि जो मुकमल ख़्यालु रखियो वञे जीअं मुआशिरे में हमाहंगी, बाहिमी इज़त ऐं इंसानी वक़ार खे यकीनी बणाए सघिजे। जीअं सिंध मुहाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक़ जूणिजे चयो आहे त हिकु भेरो ॿीहर सिंध ते वार थियो आहे। वरी असांजे नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि जो ज़ोरी मज़हब तब्दील करायो वियो आहे। उहो सिंध जे क़ौमी वहदत ते वार आहे। सिंध सिंधियुनि जी आहे, कंहिं हिंदू या मुस्लमान जी न आहे। सिंध जी इहा सुञाणप मिसारण जी मुहिम हलाई पई वञे। उनजो मुख्य महरक मज़हबी तफ़रीक़ ते ॿधल पाकिस्तान जी रियासत आहे जेका पाण खे मोहम्मद बिन क़ासिम जी जानशीन थी चवराए। मज़हब जे नाले में असांजे नियाणियुनि, माइरनि, भेनरनि खे अगवा करे मज़हब मटाइण जो सिलसिलो बिन क़ासिम वारे अरबनि जे हमले खां अॼु ताईं हलंदो अचे। उनखां निजात जो हिकु ई रस्तो आहे त असां वाज़े तौरु ऐलान करियूं त सिंध मुस्लमान जो मुल्क न पर सिंधियुनि जो वतन आहे। उन सां गॾु मज़हबी तफ़रीक़ ते ॿधल रियासती निज़ाम खे तब्दील करण लाइ पिणु जदोजहद करणु घुरिजे। हाणे सिंध दोस्ती जो मयार बि इहो ई रखणु घुरिजे। अॼु उन्हनि माण्हुनि खां ख़ासि करे सियासी लीडरनि खां पिणु पुछाणो थियणु घुरिजे जेके मज़हबी इंतिहा पसंदनि सां गॾिजी सिंध खे हक़ ॾियारण जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। जीअं सिंध मुहाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध में पीपल्स पार्टीअ जे दौरे हुकूमत में बदअमनी, भताखोरी ऐं ज़मीननि ते कब्ज़े जो उरूज आहे। उन सॼे अरसे दौरान मासूम, मज़लूम, धरती धणी सिंध जा शहरी, सिंधी हिंदू उन्हनि लाइ ॿिठो अज़ाब आहे त हिकु तरफ़ उन्हनि खां सरकारी धुर ऐं ताक़तवर माण्हू भतो वठनि था, मज़हबी इंतिहा पसंद भतो वठनि था, दहाड़ियल पुलिस भतो वठे थी, त ॿिए तरफ़ उन्हनि जा मासूम ॿार अगवा करे उन्हनि जे जबरी तौरु मज़हब मटाइण, उन्हनि खे जबर जे बुनियाद ते पंहिंजे ख़ानदाननि खां खसे उन जूं ज़िंदगियूं बर्बादु कयूं वञनि थियूं। इहो सिलसिलो घोटकी, कशमोर, कंदकोट, जेकमाबाद, लाड़काणे, हैदराबाद डिवीज़न खां पोइ मिरपुर ख़ासि डिवीज़न जे ज़िले सागड़ ऐं सॼे लाड़ में दर्दनाक सूरतहाल इख़्तियार करे वियो आहे त सिंधी हिंदू जेके सिंध जे मजमूई तारीख़ जा सुलझणा इंसान आहिनि उनखे तंग करे सिंध मां बेदख़ल करण जी साज़िश कई पई वञे। शहदादपुर वाक़ियो उन मज़हबी जनूनी ज़ुल्फ़कार ख़ासकेली जी उहा दरिंदगी आहे त उन शहदादपुर मां जियाबाई, दियाबाई, शीनाबाई ऐं उन्हनि जे सौट खे निढी उमिरि हुजण बावजूदि अगवा करायो। वॾी उमिरि वारो पंहिंजी रज़ामंदी सां मज़हब तब्दील करे त उन्हनि खे मर्ज़ी आहे पर कंहिंखे ज़हनी तरह ख़ौफ़ज़दा करे मज़हब तब्दील कजे उहो क़ाबिल मज़मत आहे। शहदादपुर वाक़े जंहिंमें मासूम ॿार, नियाणियूं खणी उनजो मज़हब तब्दील कराए उनजूं वीडियोज़ जारी कयूं वियूं आहिनि। हिकु मासूम ॿार जी ॿीहर वीडियोज़ आई आहे त असां मथां बंदूक ताड़े असांखां वीडियो भराई वई आहे। तंहिं करे ही बुनियादी इंसानी हक़नि ऐं ख़ुदि क़ानून जी तौहीन आहे। शहदादपुर जो वाक़ियो जबर ऐं दहशतगर्दी जो वाक़ियो आहे। असां मुतालबो था करियूं त अगवा कयल नियाणियूं ऐं छोकिरो पंहिंजे वालदेन हवाले कयो, उन जी अदालती जांच करायो, सेशन जज जी निगरानी में ऐं उन में मुलविस ॾोहारी ज़ुल्फ़कार ख़ासकेली समेत जेके बि सहूलियतकार आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे, हीअ दरिंदगी ख़तमु कराई वञे। सिंध यूनाइटेड पार्टी शहदादपुर वाक़े जी मज़मत कंदे चयो आहे त
मासूम ॿारनि ऐं नियाणियुनि खे जबरी तौर ते अगवा करे मज़हब तब्दील कराइण गैर इंसानी गैर आइनी अमल आहे जंहिंजी मज़मत करियूं था। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़े पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त वाक़ियो न रुॻो पाकिस्तान जे आइन जी खुलियल भञकड़ी आहे पर इंसानी हक़नि जी बदतरीन ख़िलाफ़ वर्ज़ी पिणु आहे। पंहिंजे जारी कयल मज़मती बयान में रोशन अली बुरड़े वधीक चयो त कंहिं बि मज़हब खे बंदूक जे ज़ोर ते क़बूल करण ते मजबूर करणु इस्लाम जे सुनहरी उसूलनि पाकिस्तान जे आइनी इंसानी हक़नि जे आलमगीर पधरनामे जी वाज़ह तौहीन आहे। अहिड़ा ॾोह न रुॻो मुल्क जे अक़लियतनि खे गैर महफ़ूज़ बणाइनि था पर समाजी हम आहंगी लाइ बि सख़्तु ख़तरो आहे। हुन चयो त सिंध सूफ़िज़म ऐं रवादारीअ जी सरज़मीन आहे, हिते मज़हबी जबर जी का बि गुंजाइश नाहे। रोशन अली बुरड़े सिंध हुकूमत ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त हिन वाक़े में मुलविस अनसरनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि ते दहशतगर्दी जे ख़ात्मे जे क़ानून तहत केस दाख़िल कयो वञे ऐं उन्हनि खे मिसाली सज़ा ॾिनी वञे त जीअं मुस्तक़बिल में को बि अहिड़ो नफ़रत अंगेज़ कमु करण जी जुरत न करे। रोशन अली बुरड़े वधीक चयो त हीउ सिर्फ़ु कंहिं हिकु फ़र्द या गिरोह जो अमल न आहे पर मुनज़म सोच ऐं उन जे पोयां हिकु इंतिहा पसंदि नेटवर्क जी मौजूदगी जो ख़दशो आहे। हिन वाक़े जी आला सतही जांच कराई वञे ऐं असल जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। सरहाड़ी थाणे जी हद में 3 ॼणनि इमामुद्दीन कीरियो, अहसान कीरियो, फ़तहमंद कीरियो खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। इमामुद्दीन कीरियो, अहसान कीरियो, फ़तहमंद कीरियो पंहिंजे घर वञी रहिया हुआ त सरहाड़ी थाणे जी हद में नामालूम माण्हुनि हथियारनि सां मोटरसाइकिल ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में इमामुद्दीन कीरियो वाक़े वारे हंधि मारिजी वियो। अहसान कीरियो खे टंग में गोली लॻी सीरियस हालत में, फ़तहमंद कीरियो खे दिमाग़ में धक लॻो। अहिड़े वाक़े जो STP वाइस चेयरमैन निसार कीरियो फ़ौरी तौर ते नोटिस वरितो ऐं वाक़े वारे हंधि पहुची वियो। हुते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद DIG जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न कंदे तेसिताईं लाश दफ़नाईंदासीं कॾहिं बि न। हुननि चयो त असां DIG शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद चांडियो खे 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾियूं था। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। GA सिंध मुहाज़ ख़ालिक जुणिजो ज़िले नौशहर फ़िरोज़ पारां GA सिंध मुहाज़ जी 53वीं सालगिरह न्यू जतोई में मल्हाई वई। सालगिरह तक़रीब जी सदारत GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन ख़ालिक जुणिजे कई। औरत तहरीक जी मरकज़ी कन्वीनर कामरेड डॉक्टर सलमा जुणिजो ऐं कामरेड ख़ालिद जुणिजो पिणु ख़ासि महिमान हुआ। सालगिरह तक़रीब खे सैयद जाफ़र शाह, मंज़ूर ख़ासकेली, अब्दुल हमीद पंवर, अकबर खोसो, नवीद हुसैन मल्लाह ऐं सरवच अनीस ख़ासकेली ख़िताब कयो। जॾहिं त सूफ़ी रागी फ़क़ीर हादी बख़्श बीहण ऐं सैयद जाफ़र शाह क़ौमी कलाम ॻाए ख़ूब दाद हासिलु कयो। तक़रीब दौरान पार्टी जे किरदार, मौजूदा मुल्की ऐं बैनुल अक़वामी सियासी सूरतहाल ते बि तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। GA सिंध मुहाज़ जी 53वीं सालगिरह जे मौक़े ते कामरेड ख़ालिक जुणिजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ॿबरड़ो जी जदोजहद समूरी दुनिया लाइ अज़ीम मिसाल आहे। सिंध जे हक़नि ते हमेशह धाड़ा हया विया आहिनि। सिंध जे वसीलनि जी लुटमार ऐं इस्तेहसाल हर दौर में रहियो आहे। संदन मथां ख़तरा मौजूदु आहिनि, उन करे असांखे अमली जदोजहद लाइ तयारु रहणु घुरिजे। ॿबरड़ो वारे तारीख़ी जदोजहद में वॾेरनि जागीरदारनि खे जदोजहद में झटिको पियो। ईरान ते आयल मुसीबत लाइ पिणु सोचणो पवंदो। इहे मसइला ऐं मुसीबतूं असां वटि पैदा थी सघनि थियूं। GA सिंध मुहाज़ जी जदोजहद लिकियलु न आहे, असांजो साथ ॾियो। असां सिंध खे शानदार तारीख़ी हैसियत ऐं रोशन सुबुह जो दीदार करण लाइ जदोजहद में ॾींहुं राति गॾु करे हणायो हो। सिंधी क़ौम जी बक़ाए सालमियत लाइ मुंज़िम ऐं शानदार जदोजहद करण जी ज़रूरत आहे। मोरव में पुलिस जूं इंतकामी कार्रवायूं जारी आहिनि। लगारी, बजाराणी ॻोठ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पुलिस कार्रवायूं करे रही आहे। मोरे भरिसां ॻोठ ॾितल ख़ान कोराई में पुलिस कार्रवाई कंदे घर, ओताक, वण ऐं सोलर प्लांट डाहे पट करे छॾिया। जॾहिं त हिकु ॼणे कासम कोराई खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे।
मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस लंजार हाउस खे बाहि ॾियण वारे केस में मुलविस ॼाणायल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंथरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो ऐं मरकज़ी अॻवान नूर नबी पली जे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त 21 जून 2025 ते जुंग शाही भरिसां ॻोठ मुगर खान पलिजो में कारपोरेट फार्मिंग मनसूबनि, कैनालनि ऐं वसीलनि जी फुरलूट ख़िलाफ़ मुल्क गीर जलसे ऐं मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जे सघारे आवाज़ रसूल बख्श पलिजे जी 7हीं वरसी जूं तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि। सॼे मुल्क जे जमहूरियत पसंद, वतन दोस्त ऐं खाबीदुर जे क़ुवतनि खे कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ऐं कैनालनि ख़िलाफ़ मुल्क गीर जलसे आम में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। अवामी नेशनल पार्टी ANP जे सदर एमल वली, पाकिस्तान मज़दूर किसान पार्टी जे सदर अज़ीम सईद, सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह, नामवर पाणी माहिर डॉक्टर हसन अब्बास, दानिश्वर मुहक़िक़ ऐं लेखक नसीर मेमण, जामी चांडियो समेत समूरे मुल्क जे मुख़्तलिफ़ अदीबनि, शाइरनि, कलमकारनि ऐं सियासी समाजी अॻवाननि खे जलसे जी दावत ॾिनी वई आहे। 21 जून 2025 ते जुंग शाही भरिसां ॻोठ मुगर खान पलिजो में कारपोरेट फार्मिंग मनसूबे ऐं कैनाल ख़िलाफ़ तारीख़ी जलसो कयो वेंदो। अॻवाननि वधीक चयो त कारपोरेट फार्मिंग मनसूबनि लाइ सिंध, बलूचिस्तान समेत गिलगित बल्तिस्तान ऐं सिराइकी वसेब जूं ज़मीनूं, वसीला ऐं मैदनियात नीलाम कया पिया वञनि। मुल्क जे मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि खे कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ते सख़्तु एतिराज़ आहिनि। कारपोरेट फार्मिंग मनसूबा सिंध समेत नंढनि सूबनि जे वजूद मिसारनि जा मनसूबा आहिनि। 21 जून 2025 ते जुंग शाही जे ॻोठ मुगर खान पलिजो में कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ऐं सिंधु दरिया ते नवां कैनाल अॾण ख़िलाफ़ एहतजाज करे उहे मनसूबा रद्द कया वेंदा। हुननि वधीक चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो कालाबाग डैम जी हिमायत में बयानु मुल्क दुश्मनी आहे। पंहिंजे दौरे इक़्तिदार में तहरीक इंसाफ़ सिंध जे ॿेटनि खे वफ़ाक़ हवाले करण समेत मुल्क दुश्मन मनसूबनि जो बुनियादु विधो। स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जहिड़ो गैराइनी इदारो जोड़ींदड़ बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट आर्डिनेंस तरमीमी बिल 2023 ते सही बि तहरीक इंसाफ़ जे आरिफ अलवी सदारती दौर में कई। अली अमीन गंडापुर कालाबाग डैम जो राग अलापण बंदि करे सिंध जो अवाम अली अमीन गंडापुर खे ॿुधाइण थो चाहे त सिंध समेत बलूचिस्तान ऐं KPK जा पोहरियत दोस्त माण्हू कालाबाग डैम खे रद्द करे चुका आहिनि। सिंधी क़ौम कालाबाग डैम खे पंहिंजनि पेरनि हेठां लताड़े चुकी आहे। कैनालनि खे बि कालाबाग डैम जा दफ़न कयो वेंदो। कालाबाग डैम जो रिंगट शुरू करणु मुल्क दोस्ती न पर दुश्मनी आहे। कालाबाग डैम ख़िलाफ़ मुल्क जूं 3 सूबाई असेंबलियूं ठहराव पास पिणु करे चुकियूं आहिनि। सिंध सूबे जे मुख़्तलिफ़ खातनि जे हज़ारे सरकारी मुलाज़िमनि कराची में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अवाम दुश्मन ऐं पोहरियत दुश्मन बजट खे रद्द कयो वियो। अवाम दुश्मन बजट ख़िलाफ़ सॼी सिंध मां पहुतल मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो करे मार्च कयो। एहतजाजी मार्च करे सिंधी असेंबली साम्हूं धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वई। हुननि चयो त मुलाज़िमनि जे पघारनि में 12% वाध हुकूमत जी वॾी मज़ाक़ आहे। 3% डिस्पेरिटी अलाउंस समेत पघारुनि में 50% वाध कई वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी बॉडी जो ऑनलाइन हंगामी इजलास मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहबा आज़ाद जी सदारत में सिंध जे अहम मसइले ते थी गुज़रियो, जंहिंमें मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोणी जोयो ऐं मरकज़ी ऑर्गेनाइज़र एज़ाज़ लगारी शिरकत कई। उन्हनि सिंध जे मौजूदा सियासी सूरत हाल जो जाइज़ो वठंदे गॾियल राय सां बयानु जारी कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ ऐं सिंधु दरिया मथां ठहंदड़ कैनालनि ऐं डैमनि ख़िलाफ़ थींदड़ जदोजहद करण जे नतीजे में सिंध हुकूमत ऐं रियासत पारां क़ौमी तहरीक मथां ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। ख़ासि तौर ते मोरे वाक़े खां पोइ सिंध हुकूमत ऐं रियासत पारां मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए हिकु पासे सियासी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि त ॿिए पासे क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो पियो वञे। असां इन कुधे अमल खे इंसानी हक़नि जी लताड़ सम्झूं था ऐं गॾियल क़ौमनि जे तइ थियल इंसानी हक़नि तोड़े
क़ौमनि पारां तस्लीम थियल इंसानी हक़नि जे आलमी पधरनामे जी भञकड़ी सम्झूं था। सिंधियन नेशनल कांग्रेस इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं आलमी ज़मीर खां मुतालबो थी करे त समूरनि सियासी कारकुननि खे आज़ादु कराइण लाइ किरदारु अदा कयो वञे। जेकॾहिं उन्हनि मां कंहिं ते बि के केस आहिनि त उन्हनि खे कोर्टनि में पेश करे मथनि लॻल इल्ज़ामनि में वकील करण ऐं खेनि केस खे मुंहुं ॾियण जो हक़ ॾिनो वञे। असां मुतालबो करियूं था त सियासी कारकुननि ख़ासि करे क़ौमी तहरीक जे ख़ानदान उन अणआइलाइल ऑपरेशन खे फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। ताज़ो सिंध सभा अॻवान इनाम सिंधी, जसकम नौशर फ़िरोज़ जे फैसल मस्तोई ऐं अज़ीज़ भंगवार समेत केतिरनि ई क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे खेनि खंभे गुम करे कानून जे लताड़ ऐं इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी कई वई आहे। मटियारी ऐं भरपासे जे इलाइक़नि में सरेआम आइस जे विकिरे ख़िलाफ़ जसकम जे सॾ ते दरगाह मेवन सैयद हाजी शाह खां प्रेस क्लब ताईं 2 किलोमीटर मार्च कयो वियो। निकितल मार्च शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गश्त करण खां पोइ प्रेस क्लब पहुतो, जिते रशीद ॾेथो, सजियल सालारियो, ज़ुल्फ़कार ॾेथो, शहज़ाद समो ऐं ॿिनि शहरनि जो चवणु हो त ज़िले हेडक्वार्टर वारी शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशात सरेआम विकिरो थी रही आहे। ख़ासि करे आइस जे सरेआम विकिरे नौजवान जो नस्ल तबाह करे छॾियो आहे। जसकम ज़िले नौशर फ़िरोज़ जे बहादुर चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई ऐं तालके नौशर फ़िरोज़ जे ऑर्गेनाइज़र अज़ीज़ भंगवार खे खंभे गुम कयो वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ मिठियाणी में पिणु बुख हड़ताल कई वई। एहतजाज जी अॻवानी यूनिट जे चीफ ऑर्गेनाइज़र शहबाज़ मस्तोई, ऑर्गेनाइज़र जमील सोलंगी, सीनियर कौमप्रस्त अॻवान सूफ़ी ख़ालिद चन्ना, सांवल सोलंगी, हिंदू पचान जे अॻवान पिणु चयो त अॻवा खे ब्लैकमेलिंग सां मज़हब जो रूप ॾींदड़ जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी, सियासी ऐं हर क़िस्म जी मुमकिन मज़ाहिमत कंदासूं। जॾहिं त असेंबलियुनि में ज़ोरी मज़हब तब्दीली जा बिल रदी जे टुकरे में पियल आहिनि, पर को बि अमल दरामद नाहे कयो वियो। असांजो ॾोह इहो आहे त असीं पाकिस्तान मुल्क में रहूं था, उन जी सज़ा असांखे ॾिनी वञे थी। सिंध सभा जे मरकज़ी सदर इनाम सिंधी खे नवाबशाह दहशतगर्दी वारी अदालत में पेश करे दौड़ थाणे ते संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। 16 जून 2025 ते नवाबशाह प्रेस क्लब ते ॻोठ बजाराणी लगारी तां पुलिस ऐं रियासती इदारनि जे कड़े घेरे ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल लाइ इनाम सिंधी वञी रहियो हो त खेसि सकिरण भरिसां वेन मां लाहे रियासती इदारा खेसि खंभे विया हुआ। सिंध सभा मुसलसिल मरकज़ी सदर सिंधी इनाम जी आज़ादी लाइ एहतजाज करे रही हुई। एहतजाज जे आईने जमहूरी ऐं पुरअमन हक़ खे रियासत तरफ़ां बेदर्दी सां लताड़ियो वियो, जेको न सिर्फ़ु पाकिस्तान जे आइन पर बैनुल अक़वामी इंसानी हक़नि जे उसूलनि जी बि वधीक भञकड़ी हो। जसाफ़ मर्कज़ पारां चयो वियो आहे त सिंध ते पंजाब साम्राज्य ॾाढ ऐं फुरलूट हर नए ॾींहं ते नओं वार करे रही आहे। दरिया, ज़मीन ऐं समुंड ते कब्ज़े खां वठी वसीलनि जी बेरहमाना चोरी ताईं ऐं क़ौमी कारकुननि तोड़े बाशऊर माण्हुनि जे जबरी गुमशुदगियुनि ताईं हीउ सभु कुझु उन साज़िश जो हिसो आहे, जंहिंजो मक़सदु सिंध खे मुकमल ग़ुलाम बणाए सिंधी क़ौम जे वजूद खे मिटाइणु आहे। पाकिस्तान ॻुझनि एजेंसियुनि रियासती सरपरस्ती हेठि सिंध पुलिस जी बहितरीन कार्रवाई तहरीक आज़ादी जे अवाले ॾींहंनि खां जारी आहिनि। केतिराई क़ौमी अॻवान शहीद कया विया, केतिराई साड़िया विया ऐं बेहिसाब कारकुन अक़ूबत खाननि जो निशानो बणिया आहिनि। अॼु बि उहे अक़ूबत खाना भरिजी वेंदा रहिया आहिनि। रियासत जे हिन कुदे गैर इंसानी अमल ऐं बेरहमानी जारियत जे तसलसल जो मिसाल वेझड़ में मोरो भरिसां शहीद कयल ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी समेत अणखुट पोरितनि खे जबरी तौरु गुम कयो वियो। साॻे तरीक़े सां बबरलो तां वापसि ईंदे जसाफ़ सिजावल जे अॻवान आमिर चांग समेत शुएब चांग, शाबान ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंभे गुम करण वारे वाक़े जी जांच थियणु खपे ऐं इहा ख़बर पवे त केरु केतिरा पैसा खणी वियो आहे। ख़ैरपुर में वेटिंग उमेदवारनि पारां तालके ख़ैरपुर जूं PST ऐं JST जूं सीटूं लिकाइण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि नटण उस में धरणो हणी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी
ग़ुलाम असगर मेमण, अयाज़ मक्सी, अताउर रहमान शेख, अब्दुल क़यूम टेगड़, रियाज़ फिलपोटो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ उमेदवारनि ॿुधायो त सेक्रेटरी एजुकेशन पारां तालके खैरपुर जूं PST GST जूं समूरियूं सीटूं लिकाए माटेली माउ वारो सलूक कयो वियो आहे। सेक्रेटरी एजुकेशन मार्च 2025 में हाई कोर्ट सखर में हिकु कूड़ी रिपोर्ट जमा कराई त तालके खैरपुर में उधारा उस्ताद भर्ती थियल आहिनि। हुननि चयो त वाधारा उस्ताद भर्ती थियल आहिनि जिन खे नेकाली ॾिनी वञे। ठुल में वधंदड़ बदअमनी संतोष कुमार खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ डॉक्टर इनायत कल्होड़े जे घर मां दाड़े ख़िलाफ़ एहतजाज में क़ौमी कारकुन समेत भरपूर शिरकत कई वई। मुतालबो कयो वियो त 3 ॾींहंनि जे अंदरि फुर ऐं दाड़े जो सामान पैसनि समेत रिकवर न कयो वियो त SHO जे हटाइण लाइ शहर में शटरबंद हड़ताल करे मुख़्तलिफ़ पासनि खां एहतजाज कयो वेंदो। कोटड़ी साइट में मसीही बिरादरी जे फलाही स्कूल ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मास्टर किशन शहनाज़ बिन उन मौक़े ते चयो त क्रिश्चियन कॉलोनी में सालनि खां फलाही स्कूल हलायूं पिया जंहिंमें मुस्लमान समेत मुख़्तलिफ़ मज़हबनि सां वास्तो रखंदड़ ॿारड़ा तालीम हासिल करे रहिया आहिनि। हुननि चयो त स्कूल जी इमारत ते जवाबदार कब्ज़ो करणु चाहिनि था। जवाबदारनि खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते घुमण लाइ वियल कंबर जे ॻोठ जुमा ख़ान चांडियो जा रवासी 2 नौजवान 22 वरनि जो शुएब चांडियो, 20 वरनि जो फराज़ चांडियो ऐं 15 सालनि जो एजाज़ अली चांडियो धाड़ेलनि हथां अगवा थी विया आहिनि। धाड़ेलनि तरफ़ां वारसनि खां 70 लख रुपया भुंग जी रक़म घुरी वई आहे। काज़ी अहमद जे ॻोठ अलन ख़ान चांडियो मां मुबैना तौरु सिंधिया बागड़ी अगवा थी वई आहे। सिंधिया बागड़ी जी अमड़ जमना बागड़ी पीउ भगती बागड़ी समेत वॾी अंग में बागड़ी बिरादरी जे औरतनि मथा उघाड़ा करे दाहूं ऐं मातम कंदे SSP आॾो एहतजाज कयो। हुननि घुर कई त नारी खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं वाक़े में मुलविस जवाबदार आशिक़ खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन